विश्वाजी नगरी में ॾहीं मुहर्रम हराम यौम आशूरा जो सभ खां वॾो मातमी जुलूस बरामद कयो वियो। खूनी मातम तलवार, चाकू, गुर्ज़न, जंजीर से नाज़नी जो मातम कयो वियो। अंजुमन ग़ुलामान अहल बैत पिछा ऐं अंजुमन शियान हैदर करार खंदक कमेटी मातमी जुलूस समेत ॿिया नंढा वॾा मातमी जुलूस गॾिजी करबला मौला इमाम बारगाह मां हिकु वॾो मातमी जुलूस बरामद कयो वियो। सैयद गदा हुसैन शाह, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद नादी अली करबलाई, सैयद जरार शाह, सैयद एहसन अब्बास शाह, सैयद मसरूर शाह ॿियनि सादातनि जी अॻवाणनि में जुलूस बरामद थियो, जेको दरगाह भिटाई रहमतुल्लाह ते पहुची नहर थियो, जिते शामी ग़रीबा बर्पा कई वई। मातमी जुलूस जे रस्तनि ते करबला जे प्यासनि जी यादि में थधे ऐं मिठे पाणी जो सभीनो ऐं नंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। यौम आशूरा जे जुलूस जी हिफ़ाज़त लाइ SSP मटियारी जे पारां पुलिस जी वॾी नफ़री खे मुक़ररु कयो वियो। मातमी जुलूस में जंजीर, तलवार, गुर्ज़न, चाकू जो मातम, सीना ज़नी जो मातम कयो वियो। 72 ताबित पिणु बरामद कया विया, जेको दरगाह शाह भिटाई जे सेहन मुबारक ताईं बरक़रार रहियो, जंहिंमें सादात नुआ ख़वानी कई ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पार्टी पिणु पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾिनी। आख़िर में शामी ग़रीबा बर्पा थी, बाद में नंगर न्याज़ मोमिनन अज़ादारनि में तक़सीम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।